अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे दोस्तो, ख़ासि करे जेको आहे लाला रफ़ीक ज़हूर साहब यानी उर्फ़ मूसा, जंहिं तकरार ड्रामे में अहम किरदारु अदा कयो। अॼु हिन जे नए ड्रामे या कंहिं टेली फिल्म जी अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं ऐं तव्हांखे यानी हिकु बहितरीनु इन्फॉर्मेशन ॾियण वारा आहियूं हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन ते तव्हांखे हर नए पुराणे ड्रामनि जा रिव्यू ख़ासि करे सभ खां पहिरियां हिन चैनल ते मिलंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं दोस्तो। लाला रफ़ीक ज़हूर साहब जे लाइ बि काफ़ी मैसेज असांजे कमेंट ईंदा रहंदा आहिनि त बाबा हिन जो को नओं ड्रामो छो नथो अचे। दोस्तो असल में लाला रफ़ीक ज़हूर साहब जेको यानी उर्फ़ मूसा, जंहिं तकरार में किरदारु अदा कयो बहितरीनु, उन्हीं जा जेको आहे न पाण हू टीचर आहे। ख़ासि करे शौक़िया तौरु ड्रामनि में फिल्मनि में कमु कंदो आहे। फ़िलहालु उनजो को बि अहिड़ो ख़ासि ड्रामो जेको आहे नाहे सिलेक्ट थियो, लेकिन जॾहिं उनजो शौक़ु पंहिंजो थींदो आहे त कंहिं न कंहिं भले ड्रामे में अची वेंदो आहे। उहो कमाल जो एक्टर आहे, बहितरीनु एक्टर आहे। बहरहाल उमेदु आहे तमामु जल्द कंहिं न नए प्रोजेक्ट में, नए सोप सीरियल में ज़रूरु हू ईंदो ऐं नए कंहिं न कंहिं ड्रामे में हुनजी एंट्री हाणे ज़रूरु थींदी।